घोटकी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त विलेज डिपार्टमेंट ऑर्गेनाइजेशन घोटकी पारां सी पाकिस्तान जे सहकार सां माहौलियाती इंसाफ़ हिकु बहितर पाकिस्तान जी तहमीर लाइ कोशिश करणी पवंदी जे मौज़ू ते हिकु कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई, जंहिंमें सी पाकिस्तान जे एग्जीक्यूटिव डायरेक्टर मोहम्मद तहसीन, डिप्टी सेक्रेटरी ज़राअत रियाज़ अहमद दायो, डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर सैयद आमिर हुसैन शाह, एग्जीक्यूटिव डायरेक्टर वीडीओ अली हसन मेहर, शहनाज शीदी, लाला कबूल, एडवोकेट खादिम मलिक, वाजिद लिगारी, सहाफ़ी अल्लाह वरायो बोज़दार ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते सेमिनार खे ख़िताब कंदे मुक़ररीन चयो आहे त पाकिस्तान अगस्त 2022 में मौसलियाती तब्दीलियुनि ऐं तबाहकारियुनि सबबि पंहिंजी तारीख़ जी सभ खां वधीक तबाही वारे ॿोॾ जो शाहिद आहे, जंहिं मैशियत, इंफ्रास्ट्रक्चर ऐं फूड सिक्योरिटी खे तबाह कयो ऐं तहफ़ुज़ खे मुतासिर कयो। वर्ल्ड बैंक ऐं IMF जे वर्ल्ड इकनॉमिक आउटलुक जी ताज़ी रिपोर्टनि ऐं तख़मीननि में अकथी कई वई आहे त पाकिस्तान खे मुस्तक़बिल में ख़ुराक जी तहफ़ुज़ जी संगीन मसइलनि ऐं शदीद तरीन महांगाई खे मुंहुं ॾियणो पवंदो, जंहिं सबबि गुरबत खां मुतासिर माण्हुनि जो तादादु वधंदो। ॿोॾ जी तबाहकारियुनि खां पोइ पाकिस्तान जी बहितर तहमीर लाइ $30 बिलियन जी ज़रूरत आहे, जेका इंटरनेशनल मॉनिटरिंग फंड ऐं आलमी अख़राज कंदड़ मुल्क पारां फितरत जे कर्ज़नि तहत फ़राहम कई वञे। हिन वधीक चयो त सॼे मुल्क में लखे माण्हू अॻु में ई तवानाई ऐं पाणी जी शदीद खोट जे ख़तरे में आहिनि। इन सां गॾु ख़ुराक जी किल्लत ऐं तोक़ा खां घटि ज़री पैदावार जो सिधो सूंहों मौसलियाती तब्दील सां ॻंढियल आहे। वधंदड़ अदम तहफ़ुज़ ऐं महांगाई जे करे पाकिस्तान जी फूड सिक्योरिटी जी सूरत हाल 2023 में वधीक ख़राब थियण जो इम्कान आहे। हिन मुतालबो कयो आहे त आलमी तरक़ियाती बैंकूं ऐं तरक़ियाती माहौलियाती इदारा पाकिस्तान जा परॾेह कर्ज़ मनसूख़ कनि ऐं इहा समूरी रक़म ॿोॾ मुतासिरनि जी सिहत, रिहाइश, रोज़गार ऐं ग़ज़ाई खोट जी बहाली ते ख़र्च कनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।